मिट्टी आहे न मिट्टी मिट्टी हिते बाचको भरे घोटकी खणी वञो दुकान वारा वठंदव सागी मिट्टी के कालिब जी सूरत में तैयार करे हिकड़ी सिर ठाहीसे हिकड़े कारखाने में विधोसे भट्ठे में उहा पची वई हाणे दुकान ते न खण पर जंग में वणो वठण ईंदो सागी मिट्टी मिट्टी सां मेहनत पो अल्लाह भी इन इंसान उन मोचारी शय ठेहल के शरीयत जे कालिब में जॾहिं विझे थो तो वो इंसान कीमती थी जन्नत जो वारिस बणिजे थो पर कालिब में पऊं न बा मिट्टी सागी कालिब में पए पई तो पो कीमती आ वो इंसान मोचारो जॾहिं वो हिन शरीयत जे कालिब में पाण के विधई हाणे कीमती अल्लाह खां दुआ है अल्लाह साईं तव्हां असांखे इन कुरान जो आशिक बणाए अल्लाह साईं तव्हां असां समूरन के कुरान जो ताबेदार बणाए अल्लाह साईं कुरान जी मोहब्बत कुरान जी इज़ात कुरान जी इतात नसीब फरमाए हिन खां सवा ॿियो को बचाव जो रस्तो कोन अथव हे मदरसो आहे न सुञाणींदा हूं न बा मदरसो इहो छाजो आहे कारखानो आहे न कारखाना ॾिठा अथव न कमंद जा कारखाना कपह जा कारखाना काथे कपड़ो ठहे काथे लोह जो कारखानो काथे काठी जो कारखानो हे भी कारखानो आहे पर छाजो कारखानो आहे हे कारखानो आहे अल्लाह जे रहमत जो नेकिन कमाइण जो कारखानो फैक्ट्री आहे एतिरियूं नेकियूं नथो कमाए सघे माण्हू हे कुरान जेके पढ़ाइनि था हाफ़िज़ आलिम रात ॾींहुं सवे हज़ारे शागिर्द उन्हनि जा पढ़नि था हिकिड़ो लफ़्ज़ हिकिड़ो अखर कुरान जो पढ़ियो त 10 नेकियूं अल्लाह साईं लिखाए थो घणियूं नेकियूं बा 10 नेकियूं हिकिड़े अखर जे करे लिखाए थो भला पाण न पढ़ियो उस्ताद शागिर्द के पढ़ायो उस्ताद वनी घर में मानी थो खाए शागिर्द मदरसे में पढ़े तो उहा आयत तिलावत करे तो उस्ताद पंहिंजे कम सां ही मलाइक उस्ताद जूं नेकियूं लिखनि था शागिर्द जी तालीम जे करे भला उस्ताद ही निंड पियो आहे थकी पियो पढ़ाए शागिर्द मदरसे में पढ़नि था उस्ताद वनी घर में सुम्ही पियो आहे करे तो कुछ निंड पियो आहे शागिर्द पढ़नि था उस्ताद निंड पियो आहे मलाइक